अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। गॾु यासीन भरिसां ॻोठ नेशर अबलोह जे सैद बिरादरी जे माण्हुनि पंहिंजे ई बिरादरियुनि जे माण्हुनि ऐं पुलिस जे ख़िलाफ़ एहतजाज इंसाफ़ जी घुर कई। उन मौक़े ते सैद बिरादरी जे माण्हुनि अला वधायो शाह, बाशन शाह, हाकिम शाह, राशिद शाह, सिकंदर शाह ऐं इनाम शाह दाईंदे चयो त अब्दुल रज़ाक शाह, सरवर शाह, इमरान शाह ऐं वहीद शाह असांजे नौजवान खे मोटरसाइकिल जी चोरी जे इल्ज़ाम में केस दाख़िल कराए छॾियो आहे। उन्हनि चयो त अब्दुल रज़ाक शाह जे पुट सां रिश्तेदारी नथा करणु चाहियूं, जंहिं तां हू असांजी नियाणी खे अगवा करण जूं धमकी ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त मोटरसाइकिल जे कूड़े इल्ज़ाम में मुंहिंजे पुट वहीद शाह ऐं भाइटे निसार शाह खे बेगुनाह गिरफ़्तार करे जेल उमाणियो वियो आहे। उन्हनि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां घुर कई अब्दुल रज़ाक शाह ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे, ॿी सूरत में असीं कोर्ट सॻोड़ी जो दर खड़काईंदासीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।